में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जे ज़िंदगीअ जो हिकु बहितरीनु वाक़ियो जेको तव्हां ॿुधी तमामु घणो तव्हांखे पसंदि बि ईंदो ऐं हिकु बहितरीनु वाक़ियो आहे। दोस्तो, जलाल चांडियो हिकिड़ी महफ़िल मां मोटी अची पंहिंजे घर वञी रहियो हुयो त जलाल चांडे रस्ते में हिकिड़ा माण्हू ॾिठा जंहिंखे जलाल चांडे जो जेको आहे सो केस्ट हले पियो उन्हनि माण्हुनि वटि ऐं रेडियो टेप जेको आहे उहो हिननि जे हीअं ॻिचीअ में जेको आहे सो ॿधलु आहे ऐं जलाल चांडे जो एल्बम ॿुधी करे तमामु घणो ख़ुशि पिया थियनि। 3 खां 4 दोस्त हुया पाण में ऐं टेपनि जो उन टाइम में तमामु घणो जेको आहे सो दौरु हुयो उन त दोस्तो टेपनि जो उन टाइम में तमामु घणो दौरु हुयो ऐं टेप माण्हू जेको आहे सो तमामु घणो शौक़ सां केस्टूं मनपसंदीदा फ़नकारनि जूं ॿुधंदा हुया। त जलाल चांडियो थोरो टाइम गाॾी उते पंहिंजी रोकी ऐं जलाल चांडे इन सॼो माजरे खे ॾिठो पिए पंहिंजो एल्बम ॿुधंदे ॾिठो तमामु घणो जलाल चांडियो ख़ुशि थियो ऐं जलाल चांडियो लही करे पोइ इहो फ़ैसिलो कयो त मां इन्हनि नौजवाननि सां मिलां ऐं इन्हनि खां थोरो रायो पुछा कयां त इहे नौजवान मुंहिंजे बारे में कहिड़ो रायो रखनि था। पोइ जॾहिं जलाल चांडियो लही करे उन्हनि खां हाल वाल वरिता त उन्हनि माण्हुनि जेको आहे सो जलाल चांडे खे चयो त जलाल चांडिया साहिबु असां पहिरीं त जेको आहे सो पंजाबी फ़नकारनि जा कलाम ॿुधंदा हुआसीं उर्दू ज़बान में ऐं पहिरीं जेको आहे सो लता थियो या ॿिया जेके फ़नकार अतावला न्याज़ी थियो या के चंद फ़नकार ॿिया हुया जिन्हनि जो सिंध में वॾो नालो हुयो उर्दू फ़नकारनि जो, पहिरीं असां उन्हनि जा कलाम ॿुधंदा हुआसीं। लेकिन जॾहिं खां तव्हांजो पहिरों एल्बम ऐं तव्हां जॾहिं ॻाइणु सिंध में स्टार्ट कयो त हाणे अॼु खां वठी तव्हांजे ई एल्बम असां ॿुधूं पिया जेके तमामु बहितरीनु एल्बम आहिनि ऐं तमामु बहितरीनु असांखे जेको आहे सो तव्हांजी आवाज़ बि तमामु बहितरीनु आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे जो सवली सिंधीअ में तव्हां ॻायो पिया जंहिंखे नंढे ॿार 20 सालनि जी उमिरि खां वठी 50 साल जी उमिरि वारो माण्हू आराम सां सम्झी बि सघे थो ॿुधी बि सघे थो। सवली सिंधीअ में तव्हां ॻायो पिया, इन जे करे उन ॾींहं खां वठी असां तव्हांजा ई कलाम ॿुधूं पिया ऐं तव्हांजो जेको बि नओं एल्बम ईंदो आहे त असां उहो एल्बम जेको आहे सो ख़रीद करे ऐं उहो पंहिंजे हिन टेप में ॿुधंदा आहियूं। तव्हां सिंध जा हिकु भला ऐं बहितरीनु फ़नकार आहियो। दोस्तो, जलाल चांडे खे इहा ॻाल्हि तमामु घणी पसंदि आई ऐं जलाल चांडियो उतां ख़ुशि थी पंहिंजे ॻोठ जी तरफ़ रवाना थी वियो त जलाल चांडे खे हज़ारे माण्हू लखे माण्हू जलाल चांडे जा परस्तार हुया। घिटियुनि में ॻोठनि में रक्शो हुजे टेप हुजे चाहे ट्रक गाॾी हुजे या ट्रैक्टरनि वारनि जलाल चांडे खे तमामु घणो ॿुधो ऐं ट्रैक्टरनि वारा जॾहिं बि राति जो हर वग़ैरह काहींदा हुया त जलाल चांडे जो ई एल्बम ऐं केस्ट जेको आहे सो तमामु घणो ॿुधंदा हुया। त दोस्तो, सिंध जी अवाम पंहिंजे महबूब फ़नकार सां तमामु घणी प्यार कंदी हुई ऐं जलाल चांडियो बि सिंध जी अवाम सां तमामु घणी मोहबत कंदो हुयो। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो।